औरत हमेशा गुलाब जो गुल पर्दे में लगंदी आहे, पर्दे में। अरब जा उहे इंसान मोमिन बि आहिनि जेके उन पर्देदार औरत खे ॾिसी चवंदा आहिनि सुभान अल्लाह या रब्बी। रब पाक उन मर्द खे बि अजर ॾींदो आहे, उन औरत खे उन खां डबल ते अजर ॾींदो आहे। छो? तुंहिंजी वजह सां सुभान अल्लाह या रब्बी थियो अथई। हा, तुंहिंजी वजह सां सुभान अल्लाह या रब्बी। उहा पर्देदार औरत पंहिंजी हिकु गवाही ॾींदी आहे, उनजो पर्दो ई गवाही ॾींदो आहे त मां इज़त वारे पीउ जी धीउ आहियां, मां पंहिंजे इज़त वारे घराने जी आहियां, मां पंहिंजे इज़त वारे भाइरनि जी भेण आहियां, मां पंहिंजे इज़त वारे पाड़े वारनि जी पड़ोसण आहियां। ख़ुदा जो कसम, रब जी रहमत तुंहिंजे मथां वसंदी रहंदी, वसंदी रहंदी, वसंदी रहंदी, वसंदी रहंदी, जेसि ताणी तूं पंहिंजा घर जो कमकार करे वापसि न मोटे। इहा माना न आहे त घर खां ॿाहिरि न निकिरो, निकिरो, पर्दो, पर्दो। छो? अमा फातिमतुल ज़हरा जो हिकु वसियत हुई। कहिड़ी? अमा फातिमतुल ज़हरा जी त ख़बर अथव न केरु हुई? प्यारे मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी। अमा साण जी हिकु वसियत हुई। कहिड़ी वसियत हुई? त मां जॾहिं फ़ौत थी वञा त मुंहिंजो जनाज़ो राति जे अधु राति जे पहर में खणिजो। छो अमा इहा वसियत कई मुंहिंजी अम्मा? हा, अमा फातिमतुल ज़हरा छो इहा वसियत कई? इन जे करे वसियत कई त बाज़ार बंदि हूंदी, माण्हुनि जी अच वञु थोरी हूंदी, मतां मुंहिंजो को जनाज़ो ॾिसी चवे त वञे थो अमा फातिमतुल ज़हरा जो जनाज़ो, त अॼु उन अम्मा फातिमा खे थोरो यादि नथी कयो? हा, अॼु उन अम्मा फातिमतुल ज़हरा खे यादि नथा कयो जेका अल्लाह जे प्यारे रसूल मुहम्मद करीम जी न्याणी हुई। बेपर्द्याणी औरत, तुंहिंजी छा औकात आहे? तुंहिंजे मथां त अवली अल्लाह जी लानतियूं पई वसनी थी, अल्लाह जे प्यारनि फ़रिश्तनि जी लानतियूं पई वसनी थी। हा,